सुभान कोसो। नाज़रीन, सिंध में आए ॾींहुं करप्शन जा वाक़िया रिपोर्ट थियनि था, पर मजमूई तौर ते ॾिठो वञे थो त उन्हनि अमलदारनि, उन्हनि ऑफिसरनि, उन्हनि कामरनि ख़िलाफ़ का कार्रवाई थींदे नज़र न पई अचे। तमामु जेका वॾो हिकु स्कैंडल साम्हूं आयो आहे, 14 अरब रुपयनि जी जेका कणक आहे उहे 2 डिवीज़ननि जा कामोरा गड़काए विया आहिनि। 9,44,840 बोरियूं जेके शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न ऐं लाड़काणे डिवीज़न जा जेके अमलदार आहिनि, ख़ुराक खाते जा ऑफिसर आहिनि, उहे ही जेके बोरियूं कणक जूं इहे इन्हनि गुम करे छॾियूं आहिनि। ही का अख़बारी रिपोर्ट कंहिं टीवी चैनल कंहिं सहाफ़ी जी न, पर उन ख़ुराक खाते जे पंहिंजे ई डायरेक्टर जी जेको आहे त रिपोर्ट आहे, जंहिंमें इहो चयो वियो आहे त इन्हनि 2 डिवीज़ननि अंदरि तक़रीबन 14 अरब रुपयनि जी जेको आहे त जेका कणक आहे, ही उहा कणक आहे जेका असांजी सरकार जेको आहे कर्ज़ खणी या कणक ख़रीद कंदी आहे ऐं पोइ बाद में इहे कामोरा पाण में मिली भगत करे इन कणक खे गुम करे छॾनि था। उन सां गॾु 84 अरब रुपयनि जी जेका सब्सिडी ॾिनी वई आहे त माण्हुनि खे सस्तो जेको अटो आहे उहो फ़राहम कयो वेंदो। हिन जा बि पहिरियां खणंदासीं त छा जेको आहे सिंध जे शहरनि अंदरि माण्हुनि खे जेको सस्तो अटो आहे उहो ॾिनो पियो वञे या न। इन सॼे मामले ते अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे स्टूडियो जॉइन कयो सगीर चांडियो साहिबु आहिनि, असांजा रिपोर्टर आहिनि सीनियर कराची जा। उन सां गॾु साहिल जोगी साहिबु आहिनि, असांजा सखर जा रिपोर्टर आहिनि। हनीफ़ सुहाग साहिबु असांजा लाड़काणो जा रिपोर्टर आहिनि। अमीर चांडियो साहिबु असांजा नवाबशाह जा रिपोर्टर आहिनि। तव्हां सभिनी साथियुनि जी महिरबानी। सगीर साहिबु, ही तमामु वॾी जेका करप्शन आहे उहो जेको आहे तव्हां इनखे बाक़ाइदा रिपोर्ट बि कयो आहे, पर फूड खाते जे पंहिंजे ई अमलदारनि जी ही रिपोर्ट आहे जंहिंमें चयो वञे थो त 14 अरब रुपयनि जी मालियत जी जेका कणक आहे उहा जेके 2 डिवीज़न जा कामोरा उहे गड़काए विया आहिनि। मामिलो आहे छा, कीअं जेको आहे हीउ सॼो जेको स्कैंडल साम्हूं आयो? वॾी महिरबानी सुभान। संजय, ख़ुराक खाते में जेका करप्शन जी जेका कहाणी उहा का नई ॻाल्हि न आहे। हर साल रिपोर्ट थींदी रहे थी, हर आए ॾींहुं। हाणे त उन्हनि जी सीज़न हले थी करप्शन जी। हर आए ॾींहुं जेका आहे उन्हनि जी करप्शन जूं हिकिड़ियूं नयूं कहाणियूं ईंदियूं। ऐं मूं अॻु में बि चयो हो त ही जॾहिं मार्च वारो महीनो बीहंदो त अरबे रुपयनि जा वॾा स्कैंडल्स ज़ाहिर थींदा। ऐं ही रुगो कणक गाइबु आहे ऐं ख़राबु थियल कणक जी अलॻि कहाणी आहे। ऐं 84 अरब रुपयनि जी तव्हां जेका सब्सिडी जी ॻाल्हि कई उहा उन्हनि जी अलॻि कहाणी। त मजमूई तौरु सिंध में तक़रीबन 150 अरब रुपयनि जो इहो वॾो घपलो कयो वियो आहे। सिंध जे क़ौमी ख़ज़ाने खे एॾो नुक़सानु ॾिनो वियो आहे। हीअ सिंध जे ख़ुराक खाते जो जेको डायरेक्टर आहे चना साहिबु, उन जी सरबराही में हर डिवीज़न लेवल ते जेका आहे उहा हर जेका 3 महीने या 6 महीने जेका उहो फिज़िकल वेरिफिकेशन थींदी आहे। हाणे ही फिज़िकल वेरिफिकेशन थी आहे डायरेक्टर जी सरबराही में। उते मुख़्तलिफ़ यानी जन डिवीज़न में उते फिज़िकल वेरिफिकेशन थींदी। उन्हनि डिस्ट्रिक्ट जा उहे DFC न हूंदा, यानी ॿियनि डिस्ट्रिक्ट जा उनमें DFCs हूंदा। ठीकु आहे। त ही फिज़िकल वेरिफिकेशन कई वई। लाड़काणे डिवीज़न ते अचूं था त लाड़काणे डिवीज़न जी फिज़िकल वेरिफिकेशन रिपोर्ट में इहो चयो वियो आहे त उते जेका आहे सभ खां वधीक यानी 11 अरब 84 करोड़ रुपयनि जी जेका मालियत जी कणक आहे उहा गाइबु आहे। इहा मतिलबु उनमें ईअं न आहे जो रुगो सिर्फ़ु इहो हिन रिपोर्ट में चयल आहे। उन रिपोर्ट में बाक़ाइदे सां तफ़सीली शयूं उन में ज़ाहिर थियल आहिनि त कंबर शदाद कोट में नेब सखर हेतिरी शार्टेज ॾेखारी आहे, डिपार्टमेंट हेतिरी शार्टेज ॾेखारी आहे, ऐं कमेटी यानी जेका डायरेक्टर जी सरबराही में जेका कमेटी ठाही वई उहा हेतिरी शार्टेज ॾेखारी वई आहे। त मजमूई तौर ते यानी जेका नेब ॾेखारी आहे ऐं नेब खां पोइ डिपार्टमेंट यानी उतां जा जेके DFCs आहिनि उन्हनि अलॻि सां ॾेखारी आहे, वरी कमेटी पंहिंजी। त मजमूई तौर ते जेका लाड़काणे डिवीज़न में जेका करप्शन थी आहे रुगो इन जेके साल 2022 ऐं 23 जो किराब पियो आहे ऐं 23 ऐं 24 जो, छो जो गुज़िरियल साल ते हिननि कणक ख़रीद न कई। त इन्हनि 2 सालनि जे दौरान इहा जेका हिननि जी कणक पई आहे, हिननि जेका उते 11 अरब 84 करोड़ रुपयनि जे मालियत जी कणक जेका आहे उहा गाइबु आहे। इहो रिपोर्ट में चयल आहे। सभ खां वधीक जेका कणक जूं जेके लाड़काणे डिवीज़न में जेके बोरियूं गाइबु थियूं आहिनि उहे थियूं आहिनि कंबर शदाद कोट में। कंबर शदाद कोट में हिकिड़े उते जेके मुख़्तलिफ़ जेके फूड इंस्पेक्टर आहिनि, जेके अल्ताफ़ मंगसी आहे, ॿिया हिकिड़ा बदनाम ज़माना क़िस्म जा जेके फूड इंस्पेक्टर फूड सुपरवाइज़र आहिनि, उन्हनि खे मुख़्तलिफ़ इदारनि बि खयूं ऐं तहक़ीक़ात शुरू कई।
उहे हिन वक़्तु सस्पेंड त आहिनि ऐं उन्हनि कराची में बि ताज़ो घपलो कयो आहे। अहिड़ा जेके आहिनि उन्हनि खे बार बार जेको आहे मौक़ो ॾिनो वञे थो त जेके करप्शन कनि था उन्हनि खे ॿीहर ई पोस्टिंग ते मुक़ररु कयो वञे थो। इहो रिपोर्ट में बि तफ़सीली उन्हनि रिकमेंडेशन बि ॾिनी आहे, कंक्लूजन उन्हनि जी अलॻि आहे ऐं उन्हनि शयूं जेके आहिनि तफ़सीली सां उन्हनि ॿुधायो आहे त इहा करप्शन ईअं नथी थिए। करप्शन इन जे करे थिए थी त जेकी माण्हू यानी अमलदार खुराक खाते जा करप्शन में मुलविस आहिनि या वीआर करे अचनि था, उन्हनि खे तव्हां वरी ॿीहर कणक जे मथां चौकीदार विहारींदव त उहे ज़ाहिर आहे करप्शन ई कंदा। त खुराक खातो हर साल ईअं करे थो जो कमर्शियल बैंकनि खां कर्ज़ वठी ऐं हीअ कणक ख़रीद करे थो। तक़रीबन हिन वक़्तु बि 200 अरब जे लॻभॻि जेको आहे खुराक खाते ते कर्ज़ आहे कमर्शियल बैंकनि जो। हाणे इहो कर्ज़ छो नथो लहे? उहो इन जे करे जो हीअ कणक जेका वठनि था उहा कणक ही त गायब करे छॾनि था, यानी करप्शन जे वर चढ़ी वञे थी ऐं उहो बैंकनि खे कर्ज़ वापसि नथो मिले। इन जे करे सिंध जो खुराक खातो कमर्शियल बैंकनि जो जेको आहे उन्हनि जे मथां कमर्शियल बैंकनि जो 200 अरब रुपयनि जो कर्ज़ो बि थी वियो आहे। ही सिर्फ़ु रुगो इहा सिर्फ़ु खुराक खाते जी कहाणी आहे। हाणे पाण ईंदासीं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जी। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में बि 2 अरब 25 करोड़ रुपयनि जे मालियत जूं उते जेका कणक गायब थी आहे, नौशहर फिरोज़, सांगड़ ऐं शहीद बेनज़ीराबाद में। त उन्हनि ज़िलनि में जेका आहे इहे उते करप्शन थी आहे त इन्हनि में इहे शइ रुगो ही 2 डिवीज़न जी आहे। ऐं उन खां अलावा तव्हांजी हैदराबाद डिवीज़न रहियल आहे, उते तमामु वॾा स्कैंडल्स ज़ाहिर अञा थिया आहिनि, अञा तफ़सीली रिपोर्ट अचणु बाक़ी आहे। उन खां अलावा तव्हांजो कराची डिवीज़न रहियल आहे, सखर डिवीज़न रहियल आहे, मीरपुर ख़ासि डिवीज़न रहियल आहे। यानी सिर्फ़ु 2 डिवीज़ननि में पौणा 14 अरब रुपयनि जी करप्शन जी निशानदेही थी आहे। डायरेक्टर पाण निशानदेही कई आहे त 14,660 रुपया मालियत जी फी बोरी आहे ऐं 9 लख बोरियूं अंदाज़े जेके टोटल जेको मैट्रिक टन हिननि ॿुधायो आहे त उन जे हिसाब सां जेका कैलकुलेट पाण कयो आहे त तक़रीबन 9 लख जे लॻभॻि जेके हिननि बोरियूं गायब कयूं आहिनि, उन जी मालियत तक़रीबन पौणा 14 अरब रुपया बिहे थी ऐं 14 अरब रुपयनि जो हिननि माना यानी सिंध खुराक खाते पाण एतिराफ़ कयो आहे त असांजे डिपार्टमेंट में लाड़काना ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न खुराक खाते जे जेके अमलदार आहिनि जन खे असीं उते मां तव्हां अचां थो वापसि। मूंखे इहो मुमकिन कीअं आहे त नंढे जेको आहे फूड इंस्पेक्टर सतह जा ऑफिसर 14 जेको रिपोर्ट आहे हुनमें त इहो ई ॼाणायो वियो आहे त फलां फूड इंस्पेक्टरनि जेका हीअ सॼी जेका गेम कई आहे, जेका करप्शन आहे उन्हनि कई आहे। इहो मुमकिन कीअं आहे त जेको आहे त नंढे सतह जा जेके हिकिड़ा ऑफिसर हुजनि ऐं उहे करप्शन एॾी वॾे लेवल ते एॾी करप्शन करे वञनि? ॾिसो सुभाणे सिंध में त जेका करप्शन आहे न उहो तव्हांजी ॻाल्हि सां एग्री कयां थो त हिकिड़ो नंढो मुलाज़िम नथो करे सघे, फूड इंस्पेक्टर, फूड सुपरवाइज़र। सिंध में जेका करप्शन थिए थी उहा सिस्टम जे ज़रिए थिए थी। हाणे सिस्टम को हिकिड़ो माण्हू कोन्हे या का मशीन कोन्हे, हाणे इहा हिकिड़ी चेन आहे, उन चेन तहत ई इहा सॼी करप्शन थिए थी। हेठां खां शुरू थिए थी वञी मथे ताईं पहुचे थी ऐं ज़ाहिर आहे ही 14 अरब रुपयनि जी कणक जेका आहे हिकिड़ो फूड इंस्पेक्टर या फूड सुपरवाइज़र त कोन खयो आहे। ऐं उन में रिपोर्ट में इहो बि चयलु आहे त DFC बि इन में इन्वॉल्व आहिनि, उन्हनि जी बि गिफ़लत आहे उन में लिखियो अथनि ऐं डिप्टी डायरेक्टरनि जी बि गिफ़लत आहे। हाणे थियो छा आहे जो हर साल इहे नौकरनि तां बरतरफ़ थियनि था। ताज़ो मूं रिपोर्ट ॾिनी त तक़रीबन 52 करोड़ रुपयनि जी मालियत जी हुननि कणक गायब कई ऐं उन्हनि खे नौकरनि तां फूड इंस्पेक्टरनि खे बरतरफ़ कयो वियो। वरी उहे बहाल थी वञनि था, वरी उहे अपीलूं सिंध जे CM खे ॾियनि था त अपील कई वञे थी, पोइ हुननि जी अपील मंज़ूर थी वञे। जेकी सिस्टम हलाइनि था उहे ताक़तवर माण्हू आहिनि ऐं उहे प्राइवेट माण्हू आहिनि जेकी ही सॼो सिस्टम हलाइनि था। मुमकिन ई कोन्हे हिकु नंढे लेवल जो फूड इंस्पेक्टर CM ते अप्रोच करे सघे। सही पंहिंजी गुफ़्तगू सिलसिलो जारी आहे। मां हनीफ़ साद साहब तव्हां ॾींदुसि लाड़काणे डिवीज़न में तमामु वॾी करप्शन थी आहे, ग्राउंड ते छा सूरत आहे, तव्हां वटि कहिड़ी मालूमात आहे त कीअं इहे एतिरियूं सारियूं जेके बोरियूं आहिनि उहे हिननि गुम कयूं आहिनि? उन सां गॾु हीअ बि ॿुधाइजो त 84 अरब रुपयनि जेका सब्सिडी आहे सरकार ॾिनी आहे त भई हीअ जेके ग़रीब माण्हू आहिनि, शहरी आहिनि, उन्हनि खे सस्ते अघ ते जेको अटो फ़राहम कयो वञे, उनजी छा सूरत हाल आहे? को माण्हुनि खे अटो ॾियनि पिया या उहा बि जेका 84 अरब रुपया आहिनि उहे बि इन ई वांगुरु करप्शन जी नज़र थींदा? महिरबानी, बिल्कुलु ॻाल्हि इहा हक़ीक़त आहे त जेका फूड डिपार्टमेंट आहे इहा हिते हिन में करप्शन जी का नई कहाणी न आहे। इहो हक़ीक़त आहे त हर साल जॾहिं बि कंहिं ख़रीदारी थिए थी त उन में करप्शन जेको आहे थिए थी ऐं उहा साम्हूं अचे थी। उनजो नतीजो इहो आहे त जीअं
तव्हांखे सगीर साहब ॿुधायो त 11 अरब जेको आहे लाड़काणे डिवीज़न जे अंदरि उन खां वधीक जेका आहे करप्शन थी आहे। हाणे साल 2021 ऐं 22 में जेको आहे सिर्फ़ु कंबर ज़िले जे अंदरि जेको आहे 5 अरब खां वधीक जेको आहे करप्शन थी आहे। कणिक जूं जेके आहिनि उहा शार्टेज थी, उहा जेका शार्टेज उहा जेका आहे कणिक गाइबु कई वई। उन में घटि में घटि 5 अरब जेको आहे ॿुधायो। ऐं उन में जेके आहिनि जिन ते केस हलंदड़ आहिनि उन में कुझु ज़मानत बि आहिनि। हिकिड़ो जेको डिप्टी डायरेक्टर आहे उहो जेको हिन वक़्तु जेल आहे ऐं उन में 20 ॼणा जेके आहिनि उहे जेके ज़मानत ते आहिनि ऐं उहो केस नेब में अञा हलंदड़ आहे। अहिड़ी तरह 22-23 में बि जेको आहे 66,000 खां वधीक जेके आहिनि उहे कणिक जूं बोरियूं जेके आहिनि उहो शार्टेज ॿुधाई पई वञे। इहे त उहे ॿुधाई पई वञे जेका साम्हूं ज़ाहिर थी आहे, पर अंदरूनी अञा वधीक आहे। लखें बोरियूं ॿुधाइनि था त उहे गाइबु कई वयूं आहिनि ऐं लिकाई वयूं आहिनि। ऐं करप्शन में जेको आहे हेठे माण्हू खां वठी मथे ताईं जेको आहे उहो उन में ॿुधाए वञे त मुलवस हुजे थो। ज़ाहिर आहे कंहिं बि जेको आहे जेकॾहिं को कमु हिकिड़ो थिए थो उहो ईअं को हिकिड़ो माण्हू नथो करे। उन में माण्हू जेके आहिनि जेके बि लाॻापियल जेके ऑफिसर्स आहिनि उहे उन में शामिल थी वञनि था ऐं जॾहिं पोइ इंक्वायरी थिए थी त आहिस्ते आहिस्ते उन जा नाला उन केस में शामिल कया वञनि था। त जीअं हिन वक़्तु जेको आहे नेब में अहिड़ा मुख़्तलिफ़ केस हलंदड़ आहिनि। 22-23 जो बि हलंदड़ आहे, 21 जो बि हलंदड़ आहे। हाणे ताज़ो जेको आहे जेका लाड़काणे डिवीज़न जे अंदरि ॿुधाए कोन्हे 22-23 में जेका ख़रीदारी थी जेको आहे उहा तक़रीबन 26 लख ख़रीदारी कई वई कणिक जी बोरियुनि जी। उन मां हिन वक़्तु जेके ॿुधाए पियो वञे त 2.5 लख कुल जेको आहे कणिक जी जेके हिन पयूं आहिनि गोदामनि ते। बाक़ी जेके समूरी कणिक आहे जॾहिं उहा पुछाक कई वई त बाबा हीअ कणिक एतिरी किथे आहे त हुननि जो इहो हिकिड़ो माना आम जवाबु हुयो त कराची जेके गोदाम आहिनि ओॾे रवानो कई वई आहे, कुझु मिलनि में विकिरो कई वई आहे ऐं ज़रूरु कुझु शार्टेज आहे जंहिंजी जेको आहे ॾिसूं पिया त केतिरी आहे, जंहिंजी इंक्वायरी हलंदड़ आहे। ऑफिशियली इंक्वायरी बि हिननि जूं हलंदड़ आहिनि, उहे जेके आहिनि अञा ताईं मुकमिल न थी सघियूं आहिनि। ऐं इहा ॻाल्हि बि हक़ीक़त आहे त जेके सुपरवाइज़र थियनि था, फूड इंस्पेक्टर मुक़ररु थियनि था, उन ते नेब जा केस हलंदड़ आहिनि। जीअं शहबाज़ मेमण आहे, गुज़िरियल जेका ख़रीदारी थी उन में 4 उन जे सेंटर हवाले कया विया। हालांकि उहो नेब में उन जो केस हलंदड़ हुयो, पर उन बावजूदि उन ते जेको आहे उन जेको आहे नेब में 4 केस हलण बावजूदि बि उनखे सेंटर ॾिना विया। हाणे इहा हालति इहा आहे जीअं सगीर भाउ ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे केस बि हलंदड़ आहिनि ऐं करप्शन जा उन ते इल्ज़ाम बि आहिनि, पर पोइ बि उन्हनि खे सेंटर ॾिना था वञनि त तव्हां अञा इहो पंहिंजो धंधो जारी रखो। इन मां सिधी मुराद इहा ई आहे। त ॿिए पासे जेको हीअ अटे वारी जेको तव्हां ॿुधायो था त तव्हां सम्झो था त इन में का साफ़ सफ़ाई तव्हांखे पाण खे ई नज़र न ईंदी हूंदी, छो त अटो हिन वक़्तु तव्हां ॾिसो त केतिरो महांगो आहे। 110 रुपया 120 रुपया किलो विकिरो थिए पियो। तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो मिलियूं जेके आहिनि उते जॾहिं वञूं था त उन्हनि जा पंहिंजा अघ आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त असांखे कणिक कोन थी मिले, सवाइ कुझु मिलनि खे सो बि जेके जे मनपसंदि जेकॾहिं अचे थो वञे त उन्हनि खे ॾियनि था, बाक़ी न त ओवरऑल उन्हनि खे बि जेको नथी मिलनि था। इन जो मक़सदु आहे जेकॾहिं शार्टेज थिए थी त उहा शार्टेज जेका आहे इन तरीक़े सां करे उन खां पोइ पंहिंजी करप्शन जेको आहे कनि था ऐं जेका करप्शन लिकाइण जी कोशिशि त कई थी वञे, पर उहा उन्हनि जी ज़ाहिर ज़रूरु थिए थी, छो त ज़रूरु उन जा जेके मुखालिफ़ हुजनि था उते पंहिंजा ई माण्हू उहे ॻाल्हियूं उन जूं ज़ाहिर कनि था। ऐं गोदाम ते जॾहिं इंक्वायरी टीम पहुचनि थियूं, जॾहिं उन्हनि ताईं टीम ताईं जॾहिं मामला साम्हूं अचनि था त पोइ टीम इंक्वायरी करे थी त शार्टेज जेका आहे उहा वाज़े थी थिए त केतिरी शार्टेज आहे। त हिन वक़्तु बि जेका ख़रीदारी थी आहे 22-23 में बि उन मां बि जेको आहे सिर्फ़ु 2.5 लख जे लॻभॻि जेके हिन कणिक ऐं पर शिकारपुर जे गोदाम में हिकु कणिक जी ॿोरी बि कोन्हे का। ठीकु आहे। उते जेको DFC आहे उहो बि मुक़ररु न आहे थियल, उते ख़ाली आहे ऐं उन्हनि ते शिकारपुर ते वॾे पैमाने ते उते घपलो थियो आहे। ऐं कश्मीर में जेको आहे वॾे पैमाने ते करप्शन थी आहे। कंबर जेको ज़िलो आहे उन में तमामु वधीक आहे। लाड़काणे में शार्टेज आहे। ओवरऑल सॼे डिवीज़न जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन गोदाम ते जेको आहे कणिक जी शार्टेज आहे, जंहिंजे करे जेको आहे करप्शन साम्हूं नज़र आई आहे। ठीकु आहे। आरिफ़ साहब तव्हां सां गॾु ई रहो। साहिल साहब तव्हां ॾींदुसि, तव्हां गुफ़्तगू ॿुधी, सगीर साहब जी ॿुधी, हनीफ़ सुहाग साहब जी गुफ़्तगू ॿुधी, छा सूरत हाल आहे सखर जेका डिवीज़न जी साॻी सूरत हाल आहे या उते कुझु बचबचा आहे? ऐं उन सां गॾु हीअ बि ॿुधाइजो त जेका 84 अरब रुपए जेका सब्सिडी ॾिनी पई वञे अटे जी मद में, किथे स्टॉल लॻी सघिया आहिनि सखर डिवीज़न में, को माण्हुनि खे सस्तो अटो ॾियनि पिया या उहो बि इन ई करप्शन जे नज़र थींदो? छा सूरत हाल आहे सखर जी? महिरबानी सुभान साहब। जीअं सिंध जे ॿियनि ज़िलनि जी सूरत हाल तव्हां ॿुधी,
नाज़रीन ॿुधी, तीअं ई सखर ज़िले जी सूरताल आहे ऐं इहे जेके सस्ते अटे वारा स्टॉल, इहो सिर्फ़ु ट्रोपीडामो आहे, बाक़ी किथे बि असांखे सस्ते अटे वारा जेके स्टॉल आहिनि उहे नज़र नथा अचनि। ठीकु आहे। असां वटि जेका असां फ्लोर मिल माफ़िया, उन खां अलावा अटे चकी माफ़िया ऐं फूड खाते जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जी माफ़िया, उन्हनि जी गठजोड़ सबबु सखर में अटो हिकु महांगो, ऐं उन खां अलावा ॿुधाईंदो हलां त सखर में जेका एलोकेशन हुई 4 लख बोरनि जी सखर डिवीज़न में टोटल जेका असां एलोकेशन हुई। हिन वक़्तु जेका असां खैरपुर जी असीं ॻाल्हि कयूं या उन खां अलावा डिस्ट्रिक्ट घोटकी जी ऐं डिस्ट्रिक्ट सखर जी असीं ॻाल्हि कयूं त इन्हनि जे तमामु फ्लोर मिल्स खे जेके आहिनि से हिन वक़्तु ताईं 3.5 लख बोरियूं फ्लोर मिल्स खे जारी थी चुकियूं आहिनि, ऐं उन खां अलावा जेके 50,000 बोरियूं आहिनि उहे जेके आहिनि अटा चकियूं जेके आहिनि उन्हनि खे बोरियूं जारी थी चुकियूं आहिनि। माना टोटल 4 लख बोरियूं उहे जारी थी चुकियूं आहिनि, ऐं हिन वक़्तु जेके आहे गोदाम सरकारी उहे ख़ाली पियल आहिनि। असां वटि जेका करप्शन थी आहे उन करप्शन जो क़िस्म इहो आहे त गोदामनि में जेका पयल कणक हुई उन में मिटी मिलाए करे उहा मिटी जेका आहे सा मिलियल कणक ऐं उनजो वज़न घटाए ऐं हज़ारे जेके बोरियूं आहिनि उन्हनि खे खुर्द बुर्द कयो वियो आहे, जंहिंजे करे सखर जो डिप्टी डायरेक्टर फूड करीबुल्लाह सूबरो जंहिंखे हटायो वियो, पर अञा ताईं जेको DFC आहे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर दिलदार कलवट, जंहिं ते नेब में ऐं उन खां अलावा एंटी करप्शन में पुराणा केस पिणु हलंदड़ आहिनि, उहो अञा ताईं जेको आहे सो उन सीट ते मौजूदु आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं मथियों ऑफिसर करप्शन करे थो जेको डिवीज़न ते आहे त लाज़मी आहे त उहो डिस्ट्रिक्ट जो जेको ऑफिसर आहे उहो उन्हनि सां ज़रूरु मिलियल आहे। पर इन बावजूदि जेका कार्रवायूं कयूं पियूं वञनि एंटी करप्शन पारां खाते पारां या उन खां अलावा नेब पारां, त उहे बि ख़ातिर ख़्वाह जेके कार्रवायूं आहिनि उहे नज़र कोन पियूं अचनि। ऐं हिन वक़्तु बि जेको आहे सो उहे जेके मुख़्तलिफ़ केसनि में वरितल ऑफिसर आहिनि ऐं नेबज़दा ऑफिसर आहिनि उहे जेके आहिनि से पोस्टिंग ऐं सणबिन पोस्टिंग ते वेठा आहिनि। यानी ही जेका कार्रवायूं तव्हांखे नज़र अचनि पियूं इहे सिर्फ़ु नाले मात्र नज़र अचनि पियूं। ऐं ॿी ॻाल्हि आउं ॿुधाईंदो हलां त सखर में, सखर ज़िले जी आउं ॻाल्हि कयां त सखर ज़िले में टोटल 33 फ्लोर मिल्स आहिनि ऐं 46 जेके अटे जूं चकियूं आहिनि, जंहिंमें केतिरियूं फ्लोर मिल्स उहे बंदि पियल आहिनि, केतिरियूं अटे जूं चकियूं जेके आहिनि से उहे बंदि पियल आहिनि। फर्ज़ी नालनि ते जेका आहे सा उन्हनि खे कोटा जारी कई वई आहे ऐं उहा कोटा जेका आहे सा उहा वरी कड़क विकिरो कई वई आहे ऐं उहा मुख़्तलिफ़ माफ़िया खे विकिरो कई वई ऐं माफ़ियाउनि जेका आहे सा अटे जो अघु वधाए छॾियो। ऐं वरी ॿी ॻाल्हि आउं ॿुधाईंदो हलां त जिन बि फ्लोर मिल्स खे जेके फ़ाल आहिनि ऐं जेके अटे जूं चकियूं फ़ाल आहिनि उते जेका कणक ॾिनी वई आहे त फी बोरीअ ते 1000 खां 1500 रुपया रिश्वत वरिती वई आहे। त ही वॾो अलमियो आहे, जेकॾहिं तव्हां रिश्वत वठी करे बोरियूं ॾींदव त लाज़मी फ्लोर मिल्स हुजनि चाहे अटे जूं चकियूं हुजनि त उहो अटो महांगो करे अवाम ताईं पहुचाइनि था। त पोइ इहो वरी वज़न जेको आहे सो डायरेक्ट जेको आहे सो अवाम जे मथां पवे थो। चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध हुकूमत पारां या उन खां अलावा लाॻापियल जेके अख़्तियारियूं ऐं इदारा आहिनि, एंटी करप्शन हुजे, नेब हुजे या ॿिया जेके इदारा आहिनि, उहे जेके आहिनि से कार्रवायूं ओड़े नमूने नथा कनि जेका संजीदगी सां कार्रवायूं नज़र अचनि। हाणे सखर ऐं लाड़काणो डिवीज़न में जेका आहे जहिड़े नमूने कणक में खुर्द बुर्द कयो वियो आहे त घोटकी ऐं खैरपुर में असीं जेकर सखर डिवीज़न जी ॻाल्हि कंदासीं, घोटकी ऐं सखर में जेको आहे सो 80,000 बोरियुनि जी जेका आहे खुर्द बुर्द कई वई आहे। ऐं उन खां अलावा सखर उन जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त उते अञा अलॻि जेका आहे कणक जे बोरियुनि में गोभियूं हयूं वयूं आहिनि। कशमोर वाहिद असांजो डिस्ट्रिक्ट आहे सखर ऐं लाड़काणे डिवीज़न जो, जंहिंमें 2.5 लख बोरियुनि जी जेका आहे खुर्द बुर्द थी आहे। त हाणे तव्हां ॿुधायो जेकॾहिं अवाम खां तव्हां अनु खसींदव ऐं इहो आहे त साल जेका आहे ठीकु आहे। साल साहिबु तव्हां सां गॾु ई रहो। जेको आहे त अमित चांडो साहब तव्हां ॾींदुसि, तव्हांजो जेको डिवीज़न आहे शहीद बेनज़ीराबाद उन में बि वॾे पैमाने ते करप्शन थी आहे, कणक जेका बोरियूं उहे गुम कयूं वियूं आहिनि, छा तरीक़े वारदात रही फूड खाते जी उते, उन सां गॾु हीअ जेका सब्सिडी आहे माण्हुनि खे अटो सस्तो मिलण जो ऐलान आहे सरकार पारां, को उते स्टॉल तव्हांखे नज़र अचनि पिया? महिरबानी सुभाणे साईं, तव्हां हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो मौज़ू खयो आहे। में खुराक खाते जी न रुगो हिन साल पर सदाईं इहा त खुराक जेको आहे उहो आम माण्हू खे खुराक खाते पारां नथी ॾिनी वञे, सदाईं करप्शन जे वर चढ़ी वञे थो इहो डिपार्टमेंट।
मां तव्हांखे अॼु जेका सगीर रिपोर्ट कावश में बि मोकिली आहे हुन में जेको आहे 2.53 अरब रुपयनि जी जेका करप्शन शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में ॾिए। अच्छा, एक्चुअल वरी जेके हे वेठा आहिनि हिते त उहो एक्चुअल पोज़ीशन बि ॿुधाइण लाइ क़ासिर आहिनि त केतिरी करप्शन थी आहे, या जेके वेठा आहिनि जिन ते इल्ज़ाम न आहिनि, अंदरूनी तौर ते त उन्हनि ते इल्ज़ाम आहिनि पर ज़ाहिरी तौर ते जेके आहिनि उहे ॿुधाइण लाइ तयारु कोन्हनि त एक्चुअल केतिरी कणिक खुटल आहे, केतिरी तव्हांखे मिली ऐं केतिरी हिन वक़्त ताईं। ज़िले शहीद बेनज़ीराबाद समेत शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में जेके 3 ज़िला अचनि था, नौशहर फिरोज़ या सांगड़ या बेनज़ीराबाद, उते किथे बि ईअं कोन्हे त जेका अटे जा स्टॉल लॻा हुजनि या अटो जेको आहे सो आम माण्हुनि खे सस्ते अघ ते जेको गवर्नमेंट जो रेट आहे 170 रुपया हुन ते मिले। 3 ज़िलनि में कुझु वक़्तु अॻु में हिकिड़ी रिपोर्ट ठाहे कई, मां सर्वे कई हिकिड़ी, उन में तक़रीबन 130 खां 150 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां अटो विकिरो कयो पियो थो वञे। ऐं जी साहिल कुझु जेके चकियूं ऐं फ्लोर मिल वारा आहिनि उन्हनि खे जेकर कणिक ॾिनी थी वञे उहा बि उन्हनि ते करप्शन हुजे थी। ऐं हिन वक़्तु बि असां वटि DFC नवाबशाह में मुनवर रही पब्लिक अकाउंट्स कमेटी निसार खोड़े जी सदारत में हिकिड़ी गॾिजाणी थी लास्ट टाइम, जंहिंमें हुनमें करप्शन ज़ाहिर थी, हुनखे चंद बाबा हटायो, पर हिन वक़्तु उहो मौजूदु आहे। केतिरा ई फूड इंस्पेक्टरनि जिते एंटी करप्शन जूं केसिस आहिनि ऐं इंक्वायरियूं केतिरनि ते हलनि थियूं पोइ, पर उहो ई साॻी जीअं त उन्हनि ई माण्हुनि खे जेके जज़ा ऐं सज़ा न हूंदी त मूंखे नथो लॻे थी इन डिपार्टमेंट में कंहिं बि डिपार्टमेंट में अहिड़ी करप्शन जेको ख़तमु थी सघे थी। शहीद बेनज़ीराबाद समेत सॼी सिंध में फूड इंस्पेक्टर सिर्फ़ु हिकिड़ो जेको आहे उहो करप्शन नथो करे सघे। पूरी चेन आहे जेका उहो सेक्रेटरी खां वठी फूड इंस्पेक्टर ताईं जेका आहे इहा हर कंहिंजो पंहिंजो हिसो मिलियल हूंदो आहे। उन हिसे तहत जेको आहे उहो हिकिड़ो राज़ फाश थी थो वञे, पोइ कुझु अफ़सर पाण खे बचाइण लाइ फूड इंस्पेक्टरनि इन्हनि ते ॾोह ॾियनि था त उन्हनि करप्शन कई आहे। रिसेंटली मुंहिंजो हिकिड़ो दोस्त इन रिटायर थियो आहे फूड डिपार्टमेंट में ऑफिस सुप्रीडेंट, उहो ॿुधाए पियो त मां पंहिंजे सर्विस दौरान को बि अहिड़ो फूड इंस्पेक्टर शहीद बेनज़ीराबाद में न हुयो जंहिंजी मां पेंशन ठाही हुजे। इन जो मतिलबु मां टोटली जेके बि हुया सभु इन्वॉल्व हुया करप्शन में, कंहिं बि जी पेंशन न ठाही ऐं सभु सस्पेंड हुआ, किन ते कर्ज़ हुया, के सॼा करप्शन जे वर चढ़ियल हुआ। अहिड़ी सिचुएशन में मूंखे नथो लॻे थो उहो डिपार्टमेंट को माण्हुनि खे रिलीफ ॾियारे सघे, या गवर्नमेंट में जेका सिंध गवर्नमेंट जेके मथियां वेठा आहिनि उन्हनि खे सोचणु घुरिजे त इन जेकॾहिं जेके करप्शन जो इल्ज़ाम अचे थो पियो त उन्हनि खे हटाए उनखे चार्ज न ॾिनियूं वञनि ऐं उनखां जज़ा ऐं सज़ा जो जेको हिसाबु आहे उहो वरितो वञे, इंक्वायरियूं जो प्रॉपर थियूं ऐं जेके हिसाब किताब वारा जेके इदारा आहिनि घटि में घटि उहे हिसाब कनि उन्हनि जो, त उन खां पोइ कुझु न कुझु माण्हुनि खे रिलीफ मिली सघे थो। अदरवाइज़ फूड डिपार्टमेंट सदाईं जेको आहे उहो मूंखे नथो लॻे त कंहिं बि ज़िले में कंहिं माण्हू खे को रिलीफ ॾेई सघे हुजे। ठीकु आहे अमित साहिब, तव्हां सां गॾु सॻी साहिब, तव्हां दूसरी गुफ़्तगू ॿुधी, तव्हां ही ज़बरदस्त हिकिड़ो जेको आहे त रिपोर्ट बि कयो आहे इन सॼे मामले खे। पहिरियां फूड वारा ॿुधाइनि था करप्शन थी आहे, मामिलो एंटी करप्शन नेब ॾे वञे थो, माना जनकई गॾिजी सॼी कई, वरी ॿियनि जे हवाले कयूं, मजमूई तौर ते जीअं तव्हां चओ था सस्पेंड थियनि था, वरी बहाल थियनि था, कार्रवाई किथे बि नथी थिए। सिर्फ़ु ईअं ॾोह नथा ॾेई सघो त फूड वारनि करप्शन कई, उनखां पोइ जन जे हवाले ई मामिलो थिए थो त भई हिनखे को जज़ा सज़ा जेको तयन कयो। तव्हांजी नज़र में को अहिड़ो केस आहे जेको चई सघूं त बाबा किथे न किथे कंहिं माण्हू खे सज़ा मिली हुजे? ॾिसो, मूं जीअं तव्हांखे शुरू में ॿुधायो त हिन वक़्तु तव्हां अगरि डिपार्टमेंट खां पुछंदो न तक़रीबन 100 खां वधीक माण्हुनि खे शौकास ॾिनल हूंदनि ऐं हिन वक़्तु, ऐं शायदि ई को अहिड़ो को ज़िलो रहियल हुजे जिते फूड डिपार्टमेंट जा माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि खे शौकास न थियल हुजे। मां मतिलबु मूं मुख़्तलिफ़ स्टोरीज़ कयूं आहिनि हिन ई महीने में त 100 खां वधीक माण्हुनि खे तक़रीबन शौकास ॾिनल आहिनि। अहिड़ा जेके आहिनि उहे 15-20 जेके आहिनि तक़रीबन DFC बि जेके आहिनि कुझु मुअतल थियल आहिनि ऐं कुझु डिप्टी डायरेक्टरनि खे बि ताज़ो जेको आहे उहो मुअतल कयो वियो हो। सखर जे लाड़काणे डिवीज़न जे डिप्टी डायरेक्टरनि खे बि उहो इन जे करे मुअतल कयो वियो हो जो जेकाबाद मां तक़रीबन 75 करोड़ रुपयनि जे मालियत जी कणिक जेका आहे ऐं अटो 82 ट्रकूं हुयूं ऐं उहे ट्रकूं जेके आहिनि बलूचिस्तान स्मगल थी वञी रहियूं हुयूं। जेकाबाद जी उते हिकिड़ी शंबेशाह चौकी आहे, उते मुख़्तलिफ़ 6 इदारनि जा माण्हू जेके आहिनि उते वेठल आहिनि ऐं उन्हनि पुलिस समेत उहे उन्हनि जी जेका नाअहली जे करे उन्हनि फूड डिपार्टमेंट वारनि जेको आहे पंहिंजे डिप्टी डायरेक्टर लाड़काणो ऐं डिप्टी डायरेक्टर उन सखर खे जेको आहे उन्हनि सस्पेंड करे छॾियो। उनखां अलावा तव्हां ॾिसो था त हीअ जेका 84 अरब रुपयनि जी पाण सब्सिडी ते अचूं था, हिननि
नोटिफिकेशन जारी कयो त जेके फ्लोर मिल तां अगरि तव्हां अटो वठंदव त 104 रुपया मिलंदो, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां दुकानदार खां अटो वठंदव त 170 रुपया मिलंदो। हाणे कहिड़े बि दुकान ते तव्हांखे 120 रुपए में अटो न मिलंदो, त ही त चाहिनि था त 170 रुपया हलो 110 रुपया। किथे बि तव्हां कराची जो को अहिड़ो दुकान ॿुधायो जिते तव्हांखे 120 रुपयनि में अटो मिलंदो हुजे। हिन वक़्तु बि कराची जे वॾनि शॉपिंग मॉल में वेंदो, किथे बि वॾनि मॉल्स ते, उते बि तव्हांखे मार्ट ते वेंदो त उते अटो तव्हांखे 130 खां 150 रुपयनि ताईं मिलंदो। हाणे इहो इन जे करे थिए थो जो ही खुराक खाते जा जेके कामोर आहिनि उहो फ्लोर मिल्स वारनि खां कमीशन वठनि था। हर फी बोरी ते जेका मूंखे इंफॉर्मेशन आहे त 1000 खां 1300 रुपयनि ताईं जी फी बोरी ते ही मतिलबु कमीशन वठनि था। हाणे हिननि खे जेका फी बोरी पई आहे यानी जे खुराक खाते खे 14,660 रुपयनि में, उन्हनि मां ही जेका आहे ॿी सब्सिडी ॾेई करे यानी 6,660 रुपयनि जी सब्सिडी ॾेई करे 8,000 रुपयनि जो सिंध काबीना फ़ैसिलो कयो त इहा कणिक जेका आहे जेका 14,660 में हिननि खे पई आहे खुराक खाते खे, 6,500 जी जेका हिननि खे सब्सिडी ॾेई करे 8,000 में हिन वक़्तु कणिक जेका आहे उहा फ्लोर मिल वारनि खे ॾियनि था। हाणे फ्लोर मिल वारनि जी जेका इहा ज़िम्मेवारी आहे त हू मार्केट में जेको अटो आहे उहो 170 रुपयनि में खपाइनि, पर किथे बि इहो अटो जेको आहे उहो 170 रुपयनि में कोन थो खपे, 110 रुपयनि में बि कोन थो खपे। यानी तव्हांजा जेके 84 अरब रुपया आहिनि उहे पाणी में लुड़ी विया ऐं उहे कमीशन जे वर चढ़ी विया। अवाम खे उनजो को बि जेको आहे फ़ाइदो कोन्हे। ईंदासीं पाण खुराक खाते जी बहितरी ते त हर साल खुराक खाते, हाणे खुराक खाते जा टोटल कम घणा आहिनि? ॿ कम कहिड़ा आहिनि? हाणे इन जी मार्च महीने में इन जो जेको तय थियल आहे अघु 3500 रुपया फी मण ही कणिक हाणे ख़रीद कंदा। जीअं ई कणिक जो फसल लहंदो ही कणिक जेका आहे उहो ख़रीद कंदा त 3500 रुपयनि में हाणे इन जो अघु आहे। वरी जेका कमर्शियल बैंकनि खां ही कर्ज़ वठंदा, वरी मार्केट मां हाणे उहा आम माण्हुनि खां कणिक न वठंदा, यानी नंढा जेके आबादगार आहिनि उन्हनि खां ही कणिक न वठंदा। वरी बि बाअसर माण्हुनि खे यानी जेके लोकल जेके हुक्मरान पार्टी सां जेके तालुक़ रखनि था उन्हनि जे माण्हुनि खे बारदानो मिलंदो ऐं उन्हनि खां ई सरकारी रेट ते कणिक वठंदा। हाणे उहा कणिक वठी करे वरी ॿियो कमु जेको कहिड़ो आहे उहो अक्टूबर महीने यानी 15 अक्टूबर में हिननि खे कणिक जारी करणी आहे। कणिक कंहिंखे जारी करणी आहे? जेके नॉन फंक्शनल फ्लोर मिल्स हूंदियूं उन्हनि जी हिननि पाण तस्दीक कई आहे। ताज़ो कराची जे ॿिनि जेको आहे एडिशनल डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर्स खे हिननि सस्पेंड कयो आहे। छो इन जे करे सस्पेंड कयो आहे जो उन्हनि नॉन फंक्शनल यानी जेकी बंदि पयल आहिनि फ्लोर मिलूं उन्हनि खे हिननि 8,000 रुपयनि में यानी फी बोरी हिननि विकिरो करे ॾिनी। हाणे उन्हनि ओपन मार्केट में जेको रेट आहे उहो 10,000 हले थो कराची में, यानी फी बोरी ते उन्हनि खे 2,000 बची पिया। त उन्हनि खे अहिड़ी लखें बोरियूं नॉन फंक्शनल फ्लोर मिलनि खे ॾियनि था। अरबे रुपयनि जो क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु थिए थो। नतीजो छा निकिरे थो जो ही जेके डिपार्टमेंट जेको आहे 200 अरब रुपयनि जो कर्ज़ी थी वियो आहे ऐं अवाम खे टके जो बि को फ़ाइदो नथो मिले। ऐं ॿाहिरि इहा ॻाल्हि हिननि फैलाए छॾी आहे त 84 अरब रुपयनि जी सिंध हुकूमत सब्सिडी ॾिनी आहे जीअं अवाम खे अटो जेको आहे उहो सस्तो मिले। सब्सिडी जो नालो आहे मजबूरी तौरु सभई जेके साथी ॿुधाइनि था त किथे बि के स्टॉल कोन्हनि के किथे न लॻी सघिया आहिनि, बसि उहो चकी वारनि खे फ्लोर मिल्स खे कमीशनूं वठी करे उनखे कोटा ॾिनी पई वञे, पर आम जेको माण्हू आहे उनखे रिलीफ न पियो मिले। सगीर आख़िर में सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधाइजो त हीअ बची कीअं था वञनि ही अमलदार जिन ते अरबे रुपयनि जी करप्शन जा इल्ज़ाम लॻनि था, केरु आख़िर पोयां जेको इन्हनि खे बचाए थो वञे? नेब खां बि ॾाढा आहिनि, एंटी करप्शन चलो ठीकु आहे भई सिंध हुकूमत जे मातहत इदारो आहे उनखे छॾे था ॾियूं, बची कीअं था वञनि? ॾिसो ही जीअं कुझु दोस्त असांजा पंहिंजा रिपोर्टर्स ॿुधाइनि पिया न त हिननि जा पेंशन जा फाइल बि कोन था ठहनि। उहो काफ़ी जेके आहिनि न ही जेके काफ़ी अहिड़ा फूड इंस्पेक्टर आहिनि ऐं फूड सुपरवाइज़र आहिनि उहे नौकरियुनि खां पहिरीं ई नौकरियुनि तां बरतरफ़ थी वञनि था ऐं काफ़ी मतिलबु गुज़िरियल साल जी जेका डेटा आहे 100 खां वधीक जेके नौकरियुनि तां बरतरफ़ थी चुका आहिनि। ऐं हिन वक़्तु बि जेके इन्हनि जो जेको तव्हां सवाल कयो था त बाबा ही बची कीअं था वञनि, उन्हनि खे पुठियां जेके आहिनि माण्हू ऐं तव्हां अॼु ताईं नठो हूंदो अञा ताईं निसार अहमद खोड़ो ते जेका उहा केस हले थो नेब में ऐं उनखां अलावा जेके ॿिया वज़ीर आहिनि या जेके सेक्रेटरी हुयो राजा खुरम समेत उन ॿियनि ते सेक्रेटरियुनि ते हलनि था केस, पर उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई नथी थिए, यानी हिननि स्कैंडल्स जी रोकथाम नथी थिए। ऐं हाणे ताज़ो काबीना
इन्हनि खे टास्क ॾिनो, यानी महबूब ज़मान खे इहो टास्क ॾिनो त डिपार्टमेंट खे बहितर छो नथा कयो, इन कीअं बहितर कजे, सॼियूं शयूं बहितर करण जे तजवीज़ूं ॾियो, यानी का बि तजवीज़ हुननि जो त इजलास ई कोन थियो आहे। जेको कमेटी का कमेटी जेका हिननि ठाही त बाबा सिफ़ारिशूं ॾियो त ही डिपार्टमेंट बहितर कीअं कजे, यानी सही नमूने सां हिकमत अमली ठाहियो त अगरि कानून चेंज करिणो आहे त कानून चेंज कयूं। हाणे जेका रिपोर्ट हिननि डायरेक्टर ॾिनी आहे, डायरेक्टरनि में बि उन्हनि रिकमेंडेशन छा ॾिनी आहे त जेकी डिस्ट्रिक्ट लेवल ते यानी डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर उते तव्हां कैडर ऑफिसर मुक़ररु कयो, यानी जेके सूबाई लेवल जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जा ऑफिसर खुराक खाते जा मुक़ररु न कयो, यानी DFC उते तव्हां कैडर ऑफिसर मुक़ररु कयो। ॿियो इहो चयो अथनि त उते जेके बि हाणे जेकॾहिं अगरि उन ते इम्प्लीमेंट थींदो त सॼो खातो ई ख़तमु थींदो, हालांकि हिन खाते जी का ज़रूरत बि कोन्हे हिन वक़्तु, छाकाणि जो ही हर साल तव्हांखे 100 खां 200 अरब रुपयनि जो क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु ॾिए थो, अरबनि रुपयनि जी हिन में करप्शन थिए थी। हाणे तव्हां ही सिर्फ़ु 2 डिवीज़न जी मूं ॻाल्हि कई आहे न, 14 अरब रुपयनि जी, ही 50 अरब रुपयनि जी कहाणी आहे। जॾहिं हैदराबाद डिवीज़न जी रिपोर्ट ईंदी, मीरपुर ख़ास डिवीज़न जी रिपोर्ट ईंदी ऐं सखर डिवीज़न जी रिपोर्ट ईंदी त कराची डिवीज़न जी रिपोर्ट ईंदी, तमामु वॾा गबन निकिरंदा। रुगो 2 डिवीज़न जी आहे त हिन खाते खे बहितर करण जी ज़रूरत आहे ऐं उते जेके माण्हू वेठल आहिनि, यानी जेके सेक्रेटरी वेठो आहे या जेके डिप्टी डायरेक्टर, उन्हनि खां चेक एंड बैलेंस हुजणु घुरिजे ऐं या त कानून साज़ी करे उते कैडर ऑफिसर मुक़ररु कयो जेके इन्हनि शयुनि में इन्वॉल्व न हुजनि, ऐं तव्हांखे तव्हां कीअं था जेका 9 ऐं 11 ग्रेड जे ऑफिसर अमलदारनि खे अरबनि रुपयनि जी कणिक ख़रीद करण जा जेके अख़्तियार ॾेई सघो था, त ही तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं ही चवनि था त इहे करप्शन, त इहे था कनि फूड इंस्पेक्टर ऐं फूड सुपरवाइज़र, त तव्हां पोइ पंहिंजी कानून साज़ी करे उते तव्हां जेको आहे कैडर ऑफिसर मुक़ररु कयो, जेकी सुठी साख रखंदड़ ऑफिसर हुजनि उन्हनि खे मुक़ररु कयो, त तॾहिं वञी बहितरी ईंदी, न त हर साल इहा कहाणी हाणे मामूल बणिजी वई आहे। बिल्कुलु ईअं हर साल इहा कहाणी पंहिंजी जाइ ते मामूल बणिया। वरी महिरबानी सगीर चांडियो साहिबु, हनीफ़ सुहाग साहिबु तव्हांजी महिरबानी, साहिल जोगी साहिबु तव्हांजी महिरबानी, अमीर चांडियो साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे साथियुनि जी गुफ़्तगू ॿुधी आहे। कर्ज़ु खणी करे कणिक सरकार ख़रीद कंदी आहे ऐं पोइ इहे ऑफिसर उन कणिक खे मुख़्तलिफ़ हरबनि सां बहाननि सां गुम करे अरबे रुपया कमाइनि था ऐं नतीजे तौरु सज़ा जज़ा जो अमल कोन्हे। तंहिंजे करे हीउ जेको सिलसिलो आहे हे रुकजण जो नालो ई न पियो वठे। तंहिंजे करे सरकार खे घुरिजे त हीअ जेका करप्शन आहे, आवाम जे टैक्स जा जेके पैसा आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ कनि ऐं ख़ासि तौर ते फूड खाते में जेके करप्शन थी आहे, जेके अमलदार मुलविस आहिनि उन्हनि खे सज़ा मिले त जी हीउ जेको सिलसिलो आहे हीउ रुकिजी सघे। अॼु जे प्रोग्राम ॾींदा सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए माण्हू मुलाक़ात थींदी, तेसीं ताईं अला भाई।